मसूबुरी की रिपोर्ट कलब लगारी। हैदराबाद तड़के बरड़ जी यूसी मसूबुरी में गुलाब जो फ़सुल तबाह। हेलिकॉप्टर बरसातनि में ॿियनि फ़सुलनि जी गुलाब जो फ़सुल बि तबाह थी वियो। तफ़सील मूजिबि हैदराबाद जे तड़के बरड़ जी यूसी मसूबुरी जे भरपासे इलाइक़े में ॿियनि फ़सुलनि जी गुलाब जो फ़सुल बि तबाह थी वियो आहे। आबादकारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि, जॾहिं त हिन फ़सुल जे मां हर रोज़ु आमदनी मिलंदी रहंदी आहे। हिन फ़सुल जे तबाही जे करे ज़मींदारनि खे घटि हारी खे नुक़सानु घणो थियो आहे। हिन फ़सुल जो हर रोज़ु अलॻि अघु थींदो आहे, जेको 100 खां वींदे 500 या कॾहिं कॾहिं ख़ासि मौक़नि ते उन खां बि वधी वेंदो आहे। हिन फ़सुल जे करे हारियुनि ऐं मज़दूरनि खे तमामु घणो फ़ाइदो मिलंदो आहे, छो जो हू सुबुह जो सवेरे उथी गुलाब जी पटाई करे ॿी कंहिं मज़दूरी ते बि वेंदा आहिनि। पर जॾहिं खां उहो फ़सुल बरसाति सबबु सड़ी वियो आहे, हितां जा सभई ख़ानदान फ़ाक़ा कशी ते मजबूर बणियल आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार गुलाब जी तबाह थियल फ़सुल जो आबादकारनि खे मुआवज़ो ऐं कर्ज़ु ॾिए त जीअं हितां जा आबादकार कुझु पेरनि ते बीहण जहिड़ा थी सघनि।